या नबी या नबी। करमपुर जे शेरगढ़ वारे इलाइक़े जे ॻोठ मुख़दुम लाल बख़्श बिजाणी वासी मुख़दुम अल्लाह वदायो बिजाराणी पारां एहतराम रमज़ान जे मौक़े ते इफ़्तारी जो एहतमाम कयो वियो। मुख़दुम अल्लाह वदायो बिजाराणी पारां मुनक़िद कयल इफ़्तारी प्रोग्राम में इलाइक़े जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। इफ़्तारी जे मेज़बान पारां इफ़्तारी में शरीक रोज़ेदार महिमाननि खे पुरतकल्लुफ़ इफ़्तारी कराई वई। इफ़्तारी जे पुॼाणी जे मौक़े ते मुख़दुम अल्लाह वदायो बिजाणी जे अज़ीज़ व अक़ारिब महरूमैन जे बुलंद दर्जात लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। जा मन को जा तू कुजा मन को जा तू कुजा मन को जा तू कुजा मन को जा। तू मेरे हरम में फकीर अजम तू मेरे हरम में फकीर अजम। तेरे गुण और ये लब मैं तलब ही तलब तेरे गुण और ये लब मैं तलब ही तलब। तू गता ही गता